बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कालम कल्याण सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर हाज़ुर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरमा, अॼु असां गुफ़्तगू कंदासीं हिकु अहिड़े अफ़सोसनाक वाक़े ते जंहिंसां इंतिज़ामी नाअहली मुकमल तौर ते साम्हूं नज़र अची रही आहे। ॿ ॾींहं अॻु में सेवण में हादिसो पेश आयो जंहिंमें हिकिड़ी मुसाफ़िर वेन जेका कलंदर जे पांधीड़नि सां भरियल हुई उहा हादिसे जो शिकार थिया। हीउ हादिसो छो थियो, कीअं थियो, उन जा पहलू कहिड़ा आहिनि, उहा सभिनी माण्हुनि खे इन शइ जी ख़बर आहे ऐं उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंतिज़ामी नाअहली साम्हूं आई आहे। बाक़ी ॿियो को बि अहिड़ो जवाज़ नथो पेश करे सघिजे। दरअसल ख़ैरपुर खां निकितल ही कलंदर जा पांधीड़ा जेके कलंदर ते हाज़िरी भरण लाइ सेवण जे वेझो जॾहिं पहुता हुया त उते इंडस हाईवे के कुझु वक़्तु अॻु में बरसाति जो पाणी कढण जे हवाले सां जेको कट ॾिनो वियो हुयो उहो कट मुकमल तौर ते अञा बंदि न कयो वियो ऐं जॾहिं उहो रोड उते टुटल आहे ऐं ॿियो मुतबादिल जेको रस्तो उन तरफ़ ट्रैफ़िक खे मोड़ियो वञे थो, पर जंहिं हंध ते उहो कट ॾिनल आहे त उते कंहिं बि क़िस्म जो नेशनल हाईवे अथॉरिटी, मोटरवे पुलिस या उतां जी जेका आहे डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया जे तरफ़ां के बि इशारा, के बि बैरियर्स, के बि अहिड़ियूं शयूं न रखियूं हुयूं जंहिंसां परे खां ईंदड़ ट्रैफ़िक उहो उन्हनि खे उहो महसूसु थिए ड्राइवर खे त हाणे जेका इहा ट्रैफ़िक मुतबादिल रस्ते ॾांहुं मोड़ी वेंदी। स्पीड में ईंदड़ उहा वेन जंहिंखे ड्राइवर खे शायदि घणो ख़बर न पइजी सघी, जंहिंजे करे उहा सिधो उन तरफ़ हली वई, रुख़ थियो जंहिं तरफ़ उहो कट हुयो ऐं उते जेको आहे 20 फुट जी हेठि खॾ आहे ऐं जंहिं में पाणी भरियल हुयो। उन में वेन जीअं किरी आहे त उन में 20 माण्हू ॿुॾी मरी विया ऐं केतिरनि खे उतां जे मक़ामी माण्हुनि ऐं हिकिड़ो पुलिस अहलकार हुयो जंहिं उन्हनि खे उतां रेस्क्यू कयो, उन्हनि खे बचाए वरितो, उन्हनि जूं हयातियूं बची वियूं। पर बदकिस्मती सां 20 ॼणा जेके आहिनि उहे ॿुॾी मरी विया ऐं इन हादसे खां पोइ कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी कानूनी कार्रवाई नज़र असांखे कोन आई आहे त जेका थी हुजे ऐं तयन कयो हुजे हुकूमत जे तरफ़ां या इंतिज़ामिया जे तरफ़ां त हिन नाअहली जे तहत हिननि जे ख़िलाफ़ु जेको आहे केस दाख़िल कजे। कंहिं बि क़िस्म जी उहा कार्रवाई न थी आहे। हीउ उहो ई रस्तो आहे जिते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब बि जॾहिं पंहिंजे ॻोठु वेंदो आहे तॾहिं बि उनखे बि इन रस्ते खां तक़रीबन कॾहिं कॾहिं उहो गुज़रणो पए थो, इस्तेमालु करणो थो पए। ऐं लाड़कानी तरफ़ जेके बि असांजा मिनिस्टर वञनि था, MPs MNA वञनि था, ॿिया केतिरा ई जेके जज साहिबान, ॿियूं शख़्सियतूं उहे वञनि थियूं, पर कॾहिं बि उन्हनि उहो महसूसु न कयो इन शइ खे त हू उते रुकजनि, उते बीहनि ऐं उते जेका इहा सूरत हाल नज़र अची रही आहे उन जे तहत ज़िम्मेवार धुरियुनि खे इहो चयो वञे त तव्हां हिते जेको आहे मुतबादिल रस्तो इख़्तियार करण लाइ के साइन बोर्ड्स, के बैरियर्स, कुझु अहिड़ियूं शयूं छो न लॻायूं आहिनि त उतां समूरो जॾहिं इंतिज़ामी अमलो गुज़रे थो त उहो बि ईअं ई ख़ामोशी सां गुज़री वञे थो जीअं आम माण्हू ॿिया गुज़री था वञनि। छाकाणि त इंतिज़ामिया जे मथां इहा ज़िम्मेवारी हूंदी आहे त इंतिज़ामिया बहितर खां बहितर इंतिज़ाम करे जंहिंसां माण्हुनि खे तकलीफ़ न थिए, माण्हुनि खे जेको सुख ऐं सहूलियतूं मुयसरु थियनि। पर उन क़िस्म जी उते का बि अहिड़ी शइ नज़र न अची रही आहे। इन मां इहो अंदाज़ो करे सघिजे थो, इहो चई बि सघिजे थो त इहो मुकमल तौर ते हिकिड़ी इंतिज़ामी बेध्यानी, इंतिज़ामी नाअहली जेका आहे जंहिंजे करे इहो हादिसो पेश आयो। वाक़िए थियण खां पोइ उते ॿिया बि केतिरा ई माण्हू पहुता, पर इंतिज़ामिया जेका मथी लेवल जा माण्हू उहे कॾहिं न पहुता। इन खां पहिरीं बि जॾहिं सुपर हाईवे ते, मोटरवे ते जॾहिं नूरियाबाद वटि हादिसो पेश आयो तॾहिं बि उते नाअहली तमामु घणी नज़र आई, जेके रेस्क्यू करण जे हवाले सां के बहितर बंदोबस्तु न हुया, ॿियूं खोड़ सारियूं जेके इंतिज़ामिया जे तरफ़ां करणो हुयो उहे नज़र न आहियूं। हीअ समूरा रोड ऐं रस्ता हाणे ॼण त हिकिड़ो मोतमार आहिनि ऐं जंहिंखे बि जेकॾहिं सस्तो मौत वठिणो हुजे त उहो सिंध जे इन्हनि रोडनि, रस्तनि, क़ौमी शाहराहनि ते सफ़र करे त खेनि आसानी सां मौत नसीब थी वेंदो। पर इंतिज़ामिया जे तरफ़ां इहो मुसलसल गुज़िरियल केतिरनि सालनि खां इन क़िस्म जी मुजरमाना हिकिड़ी ख़ामोशी आहे। हादसनि थियण खां पोइ जोगा बंदोबस्तु करणु, उन हवाले सां ट्रैफ़िक खे बहितर नमूने सां हलाइणु, उहे सभु शयूं नज़र न अची रहियूं आहिनि, जंहिंजे करे माण्हू ॾींहों ॾींहुं मरी रहिया आहिनि, हादसनि जो शिकार थी रहिया आहिनि।
हुक्मरान जे तरफ़ां सवाइ मज़म्मती बयान ऐं सवाइ ॾुख जो इज़हार करण खां सवाइ बाक़ी कंहिं बि क़िस्म जी जेका आहे उहा क़ानूनी तौर ते का कार्रवाई करण लाइ उहो नज़र न अची रहिया आहिनि। जेतोणीकि थियण त ईअं खपंदो हुयो, ट्रांसपोर्ट वारे वज़ीर खां वठी सूबाई वज़ीर ऐं वफ़ाक़ी जेको आहे NHA चेयरमैन खां वठी ऐं जेको वज़ीर आहे वफ़ाक़ी मवासिलाती, उन्हनि समूरनि माण्हुनि खे उन्हनि माण्हुनि जे तॾे ते वञणु खपे हा, सोगवार ख़ानदान सां वञी मिलणु खपे हा, उन सां वञी ॾुख में शामिलु थियणु खपे हा, उन्हनि जो जेको क़ीमती जानियुनि जो जेको नुक़सानु थियो आहे उन ते ॾुख वठणु खपे हा, उन्हनि खे हिकिड़ो महसूसु कराइणु खपे हा त हुकूमत जे तरफ़ां अव्हां सां मुकमल ॾुख वंडियो पियो वञे, असां अव्हां जे हिन तकलीफ़ में बराबरि जा शरीक आहियूं। पर सवाइ मीडिया ते कवरेज वठणु, बयानबाज़ी करणु ऐं हिकिड़ो फॉर्मेलिटी जे तौर ते प्रेस रिलीज़ जारी करण खां सवाइ बाक़ी कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी कार्रवाई नज़र न आ रही आहे। इहो ई टोटल हिकिड़ो हुकूमती तरीक़ेकार आहे, हुकूमत जो जेको नमूनो आहे जंहिं ते अवाम खे सख़्तु कावड़ आहे ऐं मीडिया में बि हुकूमत ते सख़्तु तनक़ीद कई वेंदी आहे। पर हुक्मरान क़तई तौर ते पंहिंजी जेका इन होड़ ते क़ाइमु आहिनि, पंहिंजो इहो रवैयो तब्दील करण लाइ तयारु न आहिनि ऐं माण्हुनि जो नुक़सानु थी रहियो आहे ऐं तमामु घणो जेको आहे माण्हुनि जो हिकिड़ो एतमाद उहो हुक्मराननि तां बि खजी चुको आहे। हुक्मरान कंहिं बि क़िस्म जो को अहिड़ो प्रोजेक्ट आणीनि था त अवाम जे तरफ़ां उन ते तमामु घणा जेके सवाल उथारिया था वञनि, उन जो सबबु सिर्फ़ु इहो आहे त हुकूमत पंहिंजी जेका साख उहा अवाम में विञाए चुकी आहे ऐं हुकूमत केतिरो बि अवाम खे मुतमइन करण जी कोशिशि करे, पर अवाम सां मुसलसल जेके कूड़ा वाइदा थिया आहिनि, वेसाघातियूं थियूं आहिनि, नाअहलियूं थियूं आहिनि, नाकारा कारकर्दगी थी आहे, जंहिं ते अवाम जे तरफ़ां इहो चयो वेंदो आहे त हुक्मरान जेके आहे उहे सिर्फ़ु पंहिंजनि मफ़ादनि जे ख़ातिर हुक्मरानी कनि था, पर अवाम जे मफ़ाद में, रियासत जे मफ़ाद में किथे बि हुकूमत न करे रहिया आहिनि ऐं अवाम खे तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि, अहंज आहिनि ऐं उन जो अहसासु हुक्मराननि खे न आहे। ऐं जेकर वाक़ई हुजे हा त आउं नथो सम्झां त नूरियाबाद खां पोइ वेझो एॾो तकिड़ो जेको आहे हिन क़िस्म जो हादसो थिया, पर इहे हादसा बि हिकिड़ो वॾो इशारो ॾेई था वञनि त जेके नाअहलियूं आहिनि इदारनि जे तरफ़ां, उहे इदारा पंहिंजे नाअहलियुनि खे ख़तमु कनि। पर ॾिघे अरसे ताईं इहो नज़र न अची रहियो आहे त का अहलियत इदारनि में हुजे ऐं इदारनि में के अहिड़ा माण्हू हुजनि जेके अहल हुजनि ऐं उहे सम्झनि त अवाम खे जेका तकलीफ़ आहे उहा क़ौम खे तकलीफ़ आहे, अवाम खे आहे, माण्हुनि खे आहे, रियासत खे आहे, असां समूरनि खे आहे ऐं जंहिंसां बदनामी थिए थी ऐं उन बदनामी खां बचण लाइ अवाम खे वधीक सुख ऐं सहूलियतूं ॾिजनि, उन लाइ वधीक आसानियूं पैदा कजनि। असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, वरी मिलंदासीं के ॿिए प्रोग्राम में। तव्हां जेकॾहिं तज़िया, तबसरा ऐं टॉक शो ऐं अहम ख़बरूं ॿुधणु चाहियो था ऐं हर वक़्तु पंहिंजो पाण खे कल्याण TV सां जोड़े रखणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सोशल मीडिया जे समूरनि साइटनि ते कल्याण न्यूज़ जे हवाले सां जेके पेज ठहियलु आहिनि, ग्रुप्स ठहियलु आहिनि, उन में पंहिंजो पाण खे उन सां गंढियो, उनखे फॉलो कयो त जीअं तव्हांखे बहितरीनु ख़बरूं, तबसरा, तज़िया हक़ ऐं सच ते ॿधल उहे तव्हांखे मिली सघनि। पंहिंजे बेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।